बारे में एकड़ो राहिब रहंदो आ, यहूदी रहंदो आ, ईसाई आ, पादरी आ, तौरात इंजील जो वॾो आलिम आ, उन जी हिकिड़ी नौकिराणी आ, बानड़ी आ, खादिम आ वीचारे वही बाज़ार मां सौदो वठण। हीअ न्याणी जो बाज़ार में पते आ, शदीद बीमार थी पई आ, हिनखे बुखार अची वियो आहे, हलण जहिड़े न आहे। इहा वीचारी उन वाट ते चौराहे ते रुमण लॻी। उन राहिब पादरी जी नौकिराणी वीचारी रोड ते बीठी आहे, ज़ारो कतार रोए पई। छो पई रोए त मूंखे काफ़ी देर थी वई आहे, घर वञण में मालिक ॾाढो सख़्त दिल आहे, पत्थर दिल आहे, उहो ज़ालिम मूंखे सज़ा ॾींदो, मारींदो, मूंसां को गॾिजी हले, मुंहिंजी सिफारिश कर। अॼु न्याणी पहिरियों दुनिया अचे पे वञे पे, केर हिन जे मथे ते हथ रखण वारो न आहे, केर हिन जो बाह बेली थियण वारो न आहे, केर हिन जे दर्द जो दमान न आहे। दुनिया अचे पे वञे पे, न्याणी ज़ारो कतार पे रोए। भिट जे घोट फरमायो रुवण सां जेरी झन, रुवण सां जेरी झन, तरातो ॾींहुं लाड़ो मुल्क अखड़नि मां पेरे हां दटवा, पोइ धरती सभु धुआं यार लुड़कनि सां लतीफ़ चवे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। न्याणी ज़ारो कतार पई रोए, माण्हू अचनि पिया वञनि पिया, केर हिन जी ख़बर वठण वारो न आहे। सोणे अब्दुल लतीफ़ जे इश्क मां आवाज़ आयो, चवे तो न्याणी मतां के ॿिए जे पुठियां वञी। ये दुनिया जा माण्हू अध में ई साथ छॾे वेंदा, केर तोसां तोड़ न कंदो। ओ हुसैन जे नाने जो दामन वठ, जेको कब्र क़यामत में तोड़ करे जन्नत पुॼा। बीठी हुजे इंतज़ार कर। लाखिन लतीफ़ फरमायो सफ़ोई सब्र कर, सफ़ोई सब्र कर, तू महीनो वही मर, इन्नल्लाह मअ साबिरीन। इहो साणज खणज समर, पोइ जॾहिं वरई को वर, त हिकंदी हल जो तसे। सुभान अल्लाह। अब्दुल लतीफ़ तो चवे न्याणी ते बीठी हुज 10 ॾींहं 20 ॾींहं 15 ॾींहं महीनू इते वेहणो पवई, बीहणो पवई त बीठी हुज। वरे तो फरमाए सफ़ो सब कर, तो 2 महीना वही बादाए, ज़ईफ़ थी ज़ारियों कर हुज्जत महलाए, पोइ जॾहिं साण थिए सणाए, त हिकां दी हल जहो तसे। वरी तो फरमाए सफ़ो सब कर, तू 3 महीना टक, वल्लाहु खैरुल वारिसीन। वेठी मुद्दमर के, पोइ जॾहिं वरई को वरक, त हिकां दी हल जहो तसे। ओ न्याणी महीनू लॻे 2 महीना लॻनि 3 महीना लॻनि, बीठी हुजे जेसीं पुनल पाण अचे। उहा न्याणी उते पे साम्हूं ॾिसे त वॾो हाजे चहिरे वारो, यासीन जी पेशानी वारो, अलम नशर जे सीने वारो, यदुल्ला जे नोरे नोरे हथन वारो, हसन मीर हुसैन जो नामो पियो अचे। उन न्याणी जी नज़र पई, न्याणी रुनी आहे। हबीबन करीमन फरमायो न्याणी तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अर्ज़ कई मुसलमाननि जा नबी मूंखे देर थी वई आहे, मां बुखार में आहियां, मां हलण जहिड़ी कान आहियां, मुंहिंजो ज़ालिम मालिक ॾाढो ज़ालिम आहे, पत्थर दिल आहे, मूंखे मारींदो, महिरबानी पुॼे त मूंसां गॾिजी हल। सुभान अल्लाह। ऐं उन राति महबूब महराज करे आया। तवज्जो आहे या न? न्याणी पई चवे त मालिक मुंहिंजो
ज़ालिमा पत्थर दिला सख्त दिला मूंखे मारींदो गॾिजी हल अल्लाह जे नबी ईअं कोन सोचियो आहे त मां इमामुल अंबिया आहियां रात बैतुल मुक़द्दस में नबियनि खे नमाज़ पढ़ायो आहे इन न्याणीअ जो सां गॾिजी आऊं कीअं वञा मुंहिंजी तोहीन आहे न ख़ुल्क़ अज़ीम जे मालिक फरमायो न्याणी तो रूह न मां मुस्तफ़ा हला थो ॾेखारियो दुनिया में अहिड़ो को लीडर जो ईअं ग़रीबनि ग़ुलामनि बेवान सां बि गॾिजी हले रब्बे काबा जो कसम आहे हिन काइनात में इंसान ज़ात जो कमा हक़ हुजे कॾहिं को मास न सजण आहे ख़ैर खां हो त उहा ज़ात मदीने वारे मीर जी अल्लाह जे हबीब फरमायो न्याणी तोरो न कुर्बान वञा मुंहिंजे महबूबनि न्याणी वारो वज़न खणी पंहिंजे नुबुवत वारे मथे ते रखियो पाण करे मां अॻियां पिया वञनि उहा न्याणी पुठियां पे वई अल्लाह जा नबी कुर्ब जा कदम भरींदे विया इन्हनि कदमनि जे मथां कुर्बान वञा ओ जेका वाट वठे चओ सुभान अल्लाह हाय जेका वाट वठे महबूब हला जेका वाट वठे महबूब हला ॾिसी वण पत्थर ते कलमा पढ़ा जेका वाट वठे महबूब हला ॾिसी वण पत्थर बि कलमा पढ़ा जेका वाट वठे ओ जिते कदम रखियूं रब सोन कयो इहो खज़ानो खुटाए को न सघियो पतो पई जन परावन खे पइजी विया असां वांगर नबियनि खे अहिड़ा रहबर मिलिया जेका वाट वठे महबूब हलिया जेका वाट वठे महबूब हलिया ॾिसी वणनि पत्थरनि ते कलमा पढ़िया जेका वाट वठे अल्लाह जा नबी अॻियां उहा न्याणी पुठियां हबीब करीम यहूदी जे दरवाज़े ते आया रहमत वारे नबीअ दस्तक ॾिनी अंदरां यहूदी ॿाहिरि निकिरी आयो हैरान थी वियो चंड खे चीरण वारो नबी अॼु मुंहिंजो महिमान बनियो दिलि में पियो चवे अंगण चुमा या अजीब चुमा अहिड़ा महिमान ख्वाब ऐं ख़्याल में न हा अहिड़ा महिमान मुंहिंजे अंगण ते हीअं इशारो करे त लथल सॼे डोड़ींदो आऊं त वॾे भाग वारो आहियां जो गंद जिन जी गोद में पाबो जिन जी पोशाक अॼु उन्हनि जी उताक राणो रीझी आयो यहूदी वरी पंहिंजे घर में वियो वेझे करे गुसल करे पाक लटा पाए ॿाहिरि आयो हबीब ॾे निहारे दिल में पियो चवे अहिड़ा महिमान मुंहिंजे अंगण आया अॼु गुलाब जा गुल विछाया या अॼु मोती मरजान जा गुल विछाया अॼु अखियुनि जा पलक विछाया जो अहिड़ा महिमान आया उहो यहूदी ख़ुशीअ मां पियो चवे गलियूं बुहारिया गुलड़ा हारिया अखिड़ियों ठारिया बिस्मिल्लाह सब चो सुभान अल्लाह गलियों बुहारिया गुलड़ा हारिया अखिड़ियों ठारिया बिस्मिल्लाह अखिड़ियों विछाया
नैण वहाया भाकरा पाया बिस्मिल्ला गलियों बुहारिया गुलड़ा हारिया अखड़ियों ठारिया बिस्मिल्ला। वो यहूदी हबीब जे बारगाह में न्यारे पान करे मखे तो चवे मुसलमान जा नबी तो खैरात मेराज थियो महबूब मुर्किया फरमाए हाउ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से रात मखे ला मकान ते घुराए फकान काब कौसन अदना जो मंजिल तय कराए ला मकान ते पंजो दीदार करायो मेराज रात करे आयो आया पर तू त पादरिया ईसाइया तोखे के बुधायो तेरे मौलाना पादरी जवाब ॾिनो मुसलमान जा नबी तुझो शान रुगो कुरान में न इंजील में भी आ त तौरात में भी आ। सुभान अल्लाह। अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। नाउ सिपारो सूरत अराफ रब तो फरमाए तो नबी जो शान अवा इंजील में भी पाईंदा त तौरात में भी पाईंदा। सुभान अल्लाह। कुरान करीम तो हुआ भी अलिफ लाम जे अल्फ का वठी वन्नास जे सीन ताईं हर हरफ में आयत में रुकू में सत में मंजिल में पारे में शर्त यो आ त नजर अबू बकर जी हुजे तो पूरे कुरान में मुस्तफा जो शान ही शान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक नजर अबू बकर जी हुजे अबू जेल वारन जी नजर न अबू बकर वारी इश्क जी नजर सां कुरान के पढ़ंदे न तो सूरत अखलास जेका निज तौहीद ते मुश्तमिल आ पर जदे इश्क वारी नजर सां पढ़ंदे तो सूरत अखलास में भी झलकी मुस्तफा जे शान। सुभान अल्लाह। हिक हिक जांच में सट सट जांच में हिक हिक जांच में सट सट जांच में जेको भी किसो कुरान में आ सोहिण नबी जे शान में आ। सुभान अल्लाह। हिक हिक जांच में सट सट जांच में हिक जांच में सिट सिट जांच में जेको भी किसो कुरान में आ मुझे नबी जे शान में आ। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। वो यहूदी पे चवे मुसलमान जा नबी तुझो जिक्र रुगो कुरान में न इंजील में भी आ तौरात में आ बेहमदे ताला असां तव्हां जो अकीदो आ अज मूं गुनाहगार जे ज़ुबान ते नबी जी सना चो सुभान अल्लाह। नात खान जे जुबान ते नबी जो जिक्र अवां जे जुबान ते नबी जो जिक्र मुझे मां भेण जी जुबान ते नबी जो जिक्र अरे जाडे न्यार पखियुनि जी ॿोली में नबी जो जिक्र बादलनि जे गजगोड़ में नबी जो जिक्र दरिया जे रवानगी में नबी जो जिक्र गुलनि जे खुशबू में नबी जो जिक्र वण जे पन पन में नबी जो जिक्र तौरात में नबी जो जिक्र इंजील में नबी जो जिक्र ज़बूर में नबी जो जिक्र कुरान में नबी जो जिक्र इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी। अल्लाह जे कुदरत वारी जुबान ते भी मुस्तफा जो जिक्र है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो पादरी चवन लगो या रसूल अल्लाह मां इंजील में पढ़ियो तौरात में पढ़ियो त आखिरी नबी ईंदो इदे अखलाक जो मालिक हुंदो जो रात जो मेराज कंदो सिज कनी कढंदो त बेवा गरीब न्याणी जो वज़न मथे ते खणियो ईंदो। या आजे निशानी मां इंजील में पढ़िया तौरात में पढ़िया अज मां इतराफ तो करियां तो आखिरी नबिया केड़ो नबिया मुझे महबूब खां पोइ हाणे कयामत को भी नबी न ईंदो खत्म नबूवत जो दरवाज़ो ते बंद थी चुको आहे जेको ईंदो वो कादियानी काफर काफर जो पुट हूंदो असां तव्हां जो नबी आखिरी नबी
ओ यहूदी पियो चए या रसूल अल्लाह मां इंजील में पढ़ियो आहे, तौरात में पढ़ियो आहे, आख़िरी नबी ईंदो या अवां जी निशानी मां पढ़ियो आहे, मूंखे यकीन आहे तूं बरहक अल्लाह जो नबी आहे ऐं आख़िरी नबी आहे, महबूब आहे। रुगो मुंहिंजी नौकराणीअ जो वज़न आहे, अॼु मुंहिंजो वज़न बि खणणो पवंदई। मुखे बे पंजो कलमो पढ़ा कि आशिक़ चयो तौबा से मंगाई जाती है, तौहीद की मैं प्यालों से नहीं नजरों से पिलाई जाती है। वाह मुझा महबूब तुझे अखलाक जे मथा कुर्बान वञा, मुझे हबीब जो इहो ई त मिलाद आहे, मुस्तफ़ा करीम जी सीरत। मुझे महबूब करीम जे बारगाह में साहबा जंग खती आया, कई कैदी भी उन्हनि में हुआ, जवान कैदी भी हुआ। हिकिड़ी नौजवान न्याणी जेका काफ़र जी न्याणी आहे, कैदियाणी बणिजी आहे, जंहिंजे मथे तां चादर बि हटी वई आहे, हथ पेर हुन जा बदल हुआ। हबीब करीम जे बारगाह में जेॾी महिल कैदी आया, मुंहिंजे महबूब जी नज़र पई त न्याणीअ जो मथो ॻाढ़ो आहे। महबूब देर कान कई, फरमायो बिलाल हीअ वठ मुदसर वारी चादर डोड़ वञी न्याणीअ जे मथे ते रख। या रसूल अल्लाह वह न्याणी त काफ़िर जी आहे, वह न्याणी त दुश्मन जी आहे, वह न्याणी त असांजे वेरी जी न्याणी आहे। हबीबन करीम जे अखे में लोक अची विया, फरमाया बिलाल देर न करो, हाँ न्याणी त काफ़िर जी आहे पर दरबार त मोहम्मद अमीर जी आहे। ये मुझे हबीब जो अखलाक है, जहिड़ो अल्लाह पाक महबूब के अखलाक ॾिनो, उन महबूब जे फैज़ नबूवत मां रब सोने दस्तगीर के भी नवाज़ियो। पान करीम जे पाक जिस्म मां कुदरती खिलकतन तिबअन खुशबू ईंदी हुई, ऐं महबूब जे सदके हसनी हुसैनी अब्दुल कादिर जिलानी जे भी जिस्म मुबारक मां कुदरती खुशबू ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जमदे ई जाम दुनिया में जेतरा वली आया, पैदा थिया, जमिया, वॾा थिया, इबादतूं, चिल्ला, मेहनतूं, रियाज़तूं, करामतूं, पोइ दुनिया में नालो मिलियो आहे, पर वाह अब्दुल कादिर जिलानी जमदे ई जाम। साईं फरमाए तो मां अञा नंढड़ो आहियां, मदरसे में पढ़ण जे लाइ ईंदो आहियां, मां पंहिंजे कननि सां आवाज़ ॿुधो, मलाइक चवंदा हुआ ॿियनि शागिर्दनि खे हटो हटो इमामुल औलिया पियो अचे। सुभान अल्लाह। एॾी शान वारो साईं फरमाए त मुंहिंजे रब मूंसां वाइदो कयो, अब्दुल कादिर जिलानी दुनिया में कई बुजुर्गनि जा मुर्ग ॿोलींदा रहंदा, बोले बोले ख़ामोश थी वेंदा, पर मुंहिंजा प्यारा अब्दुल कादिर तुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं ॿोलींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केतिरियूं सदियूं गुज़री वयूं, जीअं महबूब जो मिलाद पियो हले, उन जे सदके इहे यारियूं पियो हलनि। सुभान अल्लाह। नंढड़े ॿार खां बि पुछंदे न त यारहीं छा आहे, चवंदो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जिलानी। सुभान अल्लाह। इहो असां ऐं तव्हां जे सीननि में इहा यादि, इहा मोहबत कंहिं विधी आहे? इहा पीरान पीर जी मोहबत असांजे दिलनि में करीम रब पाण विधी। बेशक। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी असां ऐं तव्हां भाग वारा, नबी मिलियो आहे त नबियुनि जो सरदार, पीर मिलियो आहे त पीरनि जो सरदार। सुभान अल्लाह। जमदे ई जाम जे मूंखां पहिरीं नात खां नात पे पढ़ी, रमज़ान जो महीनो आहे, पीरनि जो पीर अब्दुल कादिर जिलानी जा अम्मा ख़ुशी मल्हाई। कीअं न मल्हाए जो हसनी हुसैनी। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, आका तू है ऐन नूर, तेरा सारा घराना नूर का। सुभान अल्लाह। आम वली ना है, हसनी बिया हुसैनी बिया। साईं फरमाए तो बेइज़्निल्लाह, अल्लाह जे इज़्न सां
रब जी मदद शामिल हाल थींदी आहे पोइ मां पंहिंजे मुरीदनि जा सॼड़ा ॿुधंदो बि आहियां अल्लाह जे इज़न सां मुश्किल टारींदो बि आहियां सुभान अल्लाह बेशक तॾहिं त भित जे घोट फरमायो त मीर हाशा मदद कर जे अल्लाह जे नेक बाने खां मदद वठण शिरक हुजे हा त भिटाई सद न करे हकीकी मददगार अल्लाह जी ज़ात आहे पर अल्लाह पाक पंहिंजे वलियनि नबियनि प्यारनि खे ताक़त ख़ुदि ॾिनी आहे जीअं हज़रत आसिफ बिन बरखिया क़ुरान गवाए रूहानी ताक़त वारो 1000 मैलनि तां उहो तख़्त खणी आयो असांजो बि इहो ई दलील आहे जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली इमामुल औलिया न आम वली वकाल الذي عنده علم من الكتاب من तबईज़ जे लाइ यानी थोरो इल्म हुयो थोरे इल्म वारो जेकॾहिं हेॾी वॾी करामत ॾेखारे हेॾी वॾी ताक़त जो मुज़ारो करे सघे थो त जेको क़ुरान जो कारी बि हुजे हाफ़िज़ बि हुजे हसनी बि हुजे हुसैनी बि हुजे आले अली बि हुजे औलाद नबी बि हुजे पीरनि जो पीर बि हुजे रोशन ज़मीर बि हुजे जेकॾहिं हज़रत सुलेमान जे उम्मत जो वली इहा ताक़त ॾेखारे सघे थो त रसूलुल्लाह जो बचो अब्दुल कादिर जीलानी बि मरीदनि जा ॿेड़ा तारे सघे हुज़ूर सैयदना गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो साहबजादो हज़रत अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह साईं जो नालो आहे हिकु ॾियारे पीरान पीर जी बारगाह में अर्ज़ कई बाबा मुंहिंजी दिलि चवे थी अवां जी मौजूदगीअ में बयान कयां अवां जी सदारत हुजे साईं फरमायो ठीकु आहे साईं जे बचड़े बयान कयो अरबी ज़ुबान में फसाहत बलागत वॾो मजमू लॻो पियो आहे पर कंहिं बि माण्हूअ जे अख मां ॻोढ़ो न ॻरियो आख़िर में पीरनि जो पीर जॾहिं वेठो बयान ते साईं न को ॻाल्हि न को तकीर रुगो एतिरो चयो त कल्ह मूं रोज़ो रखियो दुनिया ज़ारो कथा रुअण लॻी साईं जे पुट अर्ज़ कयो बाबा मूं एॾी भली तकीर कई अरबीअ में हदीसूं पढ़ियूं क़ुरान जूं आयतूं हिकिड़ो बि माण्हू न रुनो ऐं अवां रुगो इहा ॻाल्हि कई त कल्ह मूं रोज़ो रखियो माण्हू रुअण लॻा साईं फरमायो पुट तो पंहिंजे मर्ज़ीअ सां तकीर पे कई असां यार जी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदा ज़ुबान असांजी हूंदी आहे ॿोली अञा ॿिए कंहिंजी हूंदी आहे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जेके मुर्दा ज़िंदा कया अॼु जो मुल्लम चवंदो आहे शिरक आहे बिदत आहे उहा दातो सम्झो ई न आहे अक़ीदो असांजो इहो आहे त ज़ुबान अब्दुल कादिर जी हुई ज़बान ते ॿोलण वारो पिरी पाण जेकॾहिं मूसा कलीमुल्लाह तूर सीना ते वञे हिकिड़े वण मां आवाज़ पियो अचे मूसा मां तुंहिंजो रब थो ॻाल्हायां जेकॾहिं को वण अल्लाह जे कलाम जो मज़र थी सघे थो त हसनी हुसैनी अब्दुल कादिर जीलानी बि अल्लाह जे कलाम जो मज़र थी सघे थो मुंहिंजे महबूब जी मशहूर हदीस हबीब फरमायो कुंतु बसरहु الذي युबसिर बिही मां पंहिंजे नेक बाने जूं अखियूं बाने जूं जो नूर मां अल्लाह जो हूंदो आहे कन बाने जा हूंदा आहिनि समात मां अल्लाह जी हूंदी आहे हथ बाने जा हूंदा आहिनि ताक़त मां रब जी हूंदी आहे असां चऊं था त ज़ुबान अब्दुल कादिर जी हुई ॿोलण वारो कादिर पाण चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह नबी मिलियो आहे त नबियनि जो सरदार पीर मिलियो आहे त पीरनि जो सरदार ओ सुन्नी मुस्लमान तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक असांखे कामिल अकमल निस्बत ॾिनी आहे पर हाणे असांखे बि निस्बत जो ख़्याल रखणो आहे बेशक
हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ क़यामत जे ॾियारे मां पंहिंजी उम्मत खे परे खां सुञाणंदुसि। साहबनि पुछो या रसूल अल्लाह कहिड़ी निशानी? फरमायो मुंहिंजे ग़ुलामनि जा वुज़ू वारा उज़वा सिज वांगुरु चमकंदा। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा मक़सद? त पाण खे नमाज़ी बनायो। मीलाद असां कंदा आहियूं, अल्लाह क़बूल करे अल्हम्दुलिल्लाह, मोहब्बत जी निशानी आहे। यारी शरीफ़ कंदा आहियूं, अल्लाह क़बूल करे, इश्क़ मोहब्बत जी निशानी आहे। पर महबूबन फरमायो जॾहिं मुंहिंजो उम्मती मुंहिंजो ग़ुलाम वुज़ू करे मस्जिद में अची मुसलो विछाए हीअ गुनाहगार पेशानी जॾहिं हुन रब जे सजदे में रखंदो आहे, उन टाइम ते मां मुस्तफ़ा जूं अखियूं मदीने में ठरी पयूं। सुभान अल्लाह। खुदा रा पाण खे नमाज़ी बना। अबो नमाज़े त पुट नमाज़ी, अमर नमाज़े त न्याणी नमाज़े। घर में जेकॾहिं अव्हांखे बरकत खपे त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कयो, 5 वक्त नमाज़ पढ़ो, जेको वक्त मिले मदीने वारे साईं जे मथां दुरूद पढ़ो। जे घर में क़ुरान न हूंदो आहे उन घर में जिन भुत कब्ज़ो कंदा आहिनि, उन घर मां बरकत हली वेंदी आहे। यारो क़ुर्बान वञा, नबी पाक जी न्याणी आहे, जन्नत जी मालिकाणी आहे, अलीअ जी राणी आहे, हसन मीर हुसैन जी अम्मा हज़रत ख़ातून जन्नत। सुभान अल्लाह। घर जो कम बि कंदी आहे, जंड सां अटो बि पीअंदी आहे, शेरे ख़ुदा जी ख़िदमत बि बजाणींदी आहे। जॾहिं राति पवंदी आहे नमाज़ नफ़ल शुरू कंदी आहे, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। इहो क़ुरान पढ़ंदी वेंदी आहे, पढ़ंदी वेंदी आहे, पढ़ंदी वेंदी आहे। अञा सैयद जो बरकातूं नफ़ल पूरियूं न थींदियूं। फजर जी अज़ान जो टाइम थी वेंदो आहे, सैयद रोई करे दुआ घुरंदी आहे, मौला अञा राति खां डिघो करो त तुंहिंजे नबीअ जी न्याणीअ जो नफ़ल पूरो थी वञे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। इमामुल अंबिया जी न्याणी आहे ऐं इबादत जो इहो आलम आहे। नमाज़ उहा शइ आहे, अल्लाह न करे जेके बेनमाज़ी आहिनि उहे पक सम्झनि त असांजो राणो रब रुठल आहे। रब जॾहिं नाराज़ थींदो आहे, रब जॾहिं बाने खां नाराज़ थींदो आहे त रोज़ी बंदि न कंदो आहे, छो त रब रज़ाक आहे। पखियुनि खे बि ॾींदो आहे, जानवरनि खे बि ॾींदो आहे, हैवानात खे बि ॾींदो आहे, जॾनि खे बि ॾींदो आहे। अल्लाह कंहिंखे बि बुखियो न सुम्हारींदो आहे। वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा। रब तो फरमाए मां जंहिंखे चूंब ॾिनी आहे तंहिंखे चूंब बि ॾींदो आहियां। सुभान अल्लाह। ओ बाना ॾींहुं राति तूं ईअं न चओ त मूंखे कमाइणो आहे, हितां बि कमाइणो आहे, हुतां बि कमाइणो आहे। न, महिनत भले कर, जदोजहद भले कर, पूरो कर, पघर वाह, पर ॾींहं जी रोशनीअ में रिज़्क़ तलाश कर, रात जे अंधेरे में रज़ाक तलाश कर। सुभान अल्लाह। रोज़ी जो ज़ुमू अल्लाह खयो आहे। रब एॾो महिरबान आहे जिनी दाद न बिजे तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारीअ सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। सुभान अल्लाह। रब त एॾो महिरबान आहे, पंहिंजनि खे त ॾींदो आहे पर दुश्मन जी बि रोज़ी जो दरवाज़ो बंदि न कंदो। फिरौन खे रोज़ी ॾींदो आहे, हामान खे रोज़ी ॾींदो आहे, नमरूद खे बि रोज़ी ॾींदो आहे, कारून खे बि रोज़ी ॾींदो आहे। अबू जहल जी रोज़ी जो दरवाज़ो बंदि न कए। हाँ, रब जॾहिं नाराज़ थींदो आहे त छा कंदो आहे, बाने खां सजदे जी तौफ़ीक़ फुरे वठंदो। पोइ माण्हू खे तौफ़ीक़ ई कोन थींदी त नमाज़ पढ़ां। उनखे को चवंदो हा साईं दुआ कर, पढ़ंदासीं, छो त रब उन खां रुठल आहे। ओ मुंहिंजा मिठा, ओ मुंहिंजा प्यारा,
रब जी बारगाह में सजदो करो रो मौला जे कदे मुखा तू नाराज आ त परची पो रब परची पवंदो दिल नरम थी वेंदी अल्लाह तो के सजदन जी तौफीक दींदो ऐं जॾहिं पेशानी रब जे बारगाह में झुकंदी आ त दिल जी दुनिया गुल बहार वांगर आबाद थी वेंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुसलमानो खुदा रा जिंदगी जे मथा भरवसो न आहे न पोड़ी थी ज़मीन न पोड़ो थियो सिज इन बनीअ मथा बिज हारींदड़ हलिया जेको वक़्तु गुज़री वियो उहो छॾ हाणे जेको वक़्तु आहे उन जे लाइ सोच अॼु न यारहें जे पाक महफ़िल में जेकॾहिं नमाज़ी आहे तोखे मुबारक जे नाही त दिल में इरादो करे उथ त इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदुसि चो इंशाअल्लाह अल्लाह पाक असां तव्हां खे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए पाण क़ुरान पढ़ो पंहिंजे बच्चन खे न्याणियुनि खे क़ुरान पढ़ायो हदीस पाक में हबीबन करीमन फरमायो उहो साले मर्द जंहिंजे घर में न्याणियूं पुटड़ा बचड़ा घर जी फैमिली वारा माण्हू भेण रब जो क़ुरान खोले पढ़ंदा आहिनि सिज बरंदो आहे आसमान वारा ज़मीन ॾे निहारींदा पोइ जंहिं घर में क़ुरान जे तिलावत हूंदे आहे उहो घर आसमान वारनि खे सिज वांगुरु चमकंदड़ नज़र ईंदो आहे अल्लाह सुभान अल्लाह बेशक ऐं अल्लाह पाक जे घर में क़ुरान जी तिलावत हूंदी आहे रब उन्हनि जे रिज़्क़ में बरकत ॾींदो आहे घर जे भातियुनि खे पाण में मोहबत ॾींदो आहे ऐं मुसलमानो हथ ॿधी अर्ज़ कंदो हलां नमाज़ बि पढ़ो क़ुरान बि पढ़ो उन सां गॾो गॾु अबे अम्मा जो क़दुरु कयो